नासिब वारिस नवासी में सारू लहंदे ही अग घटिजी वियो, जे खिलाफ आबादकारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील फताह हुसैन उनारी जी रिपोर्ट में। जी वारसुलमाशी भरपासे में सारन जो बम्पर फसल तैयार थी मार्केट में अची चुको है। आबादगारन हारन जो चवण है त मार्केट में बम्पर फसल पहुंचने बावजूद सारन जो रेट इन वक्त ताईं सुठो न रहो है। अचो तो इन सिलसिले में उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवण है। सारन जा रेट बिल्कुल घटि आहिनि, असांजी पूरी कान थी पए। भाण महांगा, खंड महांगी, सारन जो रेट वधा। हिन वक्त सारन जो रेट आहे 1350 रुपए जा। असां चवंदासीं 2000 अचे तरी असां ग़रीबनि जो गुज़र सफ़र थींदो। सारन जो अघु 1350 रुपया है। धान वाले तो 8000 रुपया, ज़हर महंगा, बिज महंगा, बिज मिले तो 7000 रुपया। इनमें खर्चो निकिरे ही न थो हारीअ जो। खंड महंगी, गे महंगो, असांजो कुछ भी घर न थो हले। मुराद अली शाह ऐं वज़ीर आज़म इमरान खान के अपील था कयूं त सारन जो अघु 2000 रुपया करे। असां अर्ज़ी इहो कयूं था सिंध हुकूमत खे महिरबानी करे असांजो सारियूं चाढ़े और असां गरीब आवाम ॾाढो परेशान लगो पियो आहे, पंहिंजे मानी में भी पूरो ना है। सिंध गवर्नमेंट के अपील था कयूं त सारन जे अघ में वाध कई वञे। 1200 खां 1300 रुपया सारन जो हले थी। गरीबन जो इते गुज़र सफ़र नथो थी सघे। घटि में घटि सारन जो अघु 2000 रुपया मुक़ररु थियणु खपे। भाण वधी वियो आहे, 5000 ते थैली मिली आहे चाइना जी। अॼु उहो टारगेट गरीब जो पूरो न आहे। 1200-1300 जे अघु छा गरीब गुज़र कंदो पंहिंजो हिते। सारन जो रेट आहे 1300 रुपया। बाकी शे हर शे महंगी है। अटो 60-70 रुपया किलो, 150 रुपया। जी अवां आबादगारन हारन जा तासुरात ॿुधा। कैमरामैन टीम सां गॾु अता हुसैन नूनारी, धरती टीवी, वारस नवाशी।